नाज़रीन, गाजी खावर जे मुख़्तलिफ़ शाखनि खावर ऐं मंगियो शाख में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ जीएस सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो पारां नसीराबाद इंडस हाईवे ते धरणो हणण जो ऐलान कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था मुसविर हुसैन खावर जी हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन हींअर असां मौजूदु आहियूं गाजी खुवाड़ भेटाई प्रेस क्लब में, जिते जीएसएन महाज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेके पुछड़ी जा आबादगार आहिनि उन्हनि खे कई वरनि खां वठी पाणी नथो पहुची सघे। उन हवाले सां हू गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी उन तहरीक में निकितल आहे ऐं काल हू कामयाबु धरणे लाइ पुरउमीद आहे इंडस हाईवे ते धरणो लॻाए थो। उन हवाले सां साईं जन खां पुछंदासीं त संदन जो छा चवणु आहे। जो सिंध जे अंदरि एहतजाज वधियो आहे ऐं हीअ ख़ुसूसन सारियाले इलाइक़े में पोखी जी सीज़न आहे। पेडी जो जेको फ़सुलु आहे सारीअ जो, उहो हिन इलाइक़नि जे माण्हुनि लाइ 12 महीननि जो गुज़र सफ़र आहे। पर बदकिस्मती हीअ आहे त सारीअ जी उरूज जी सीज़न में पीअण जो पाणी बि मौजूदु न आहे। ऐं गाजी खुवाड़ सां त इहो ज़ुल्म आहे त हिन 8 दियुनि खे आबाद कंदड़ खुवाड़ शाख ऐं मंगियो माइनर, इहे ॿई शाखूं 20 सालनि खां पाणीअ खां महरूम ऐं लॾ पलाण थी आहे। गाजी खुवाड़ जे इलाइक़े में बुख ऐं बदहाली वधी आहे। 13 सालनि खां त हुकुमरान जमायत पीपल्स पार्टी हिते वेठी आहे। न शाखुनि जी खाटी थी थिए, न पाणी थो पहुचे। त ज़ाहिर आहे त 2020 में बि हीअ सूरत हाल आहे त करोना जे करे मुआशी जेका तबाही थी आहे ऐं माण्हुनि वटि जे खाइण लाइ अनाज न हूंदो त पोइ त हीअ हथरादू ॾुकर आहे। जॾहिं पाणी दरिया में मौजूदु आहे त पोइ पाणी हुकुमरान जमायत जा MPA MNA वज़ीर ऐं उनजा मुक़ररु कयल कातिल ऑफिसर पाणी खपाए रहिया आहिनि, पाणी रोके रहिया आहिनि त जीअं इलाइक़े जा माण्हू उनखां ॿनियूं ख़रीद कयूं, लॾ पलाण कनि, बुख जो हिसो थियनि ऐं हितां लॾे वञनि। ज़ुल्फ़कार भुट्टे जी क़बर खां वठी बेनज़ीर ऐं शहीदनि जूं क़बरूं खपाईंदड़ आहिनि। सिंध खपाइणु हिननि जो रोज़ जो धंधो आहे। अजरक ऐं टोपी पाए बिलावल भुट्टो अजरक जो मास्क पाए ऐं सिंध असेंबली में चोर वज़ीर ऐं कातिल पीपल्स पार्टी जी माफ़िया जा माण्हू अजरक पाए 1 लख एकड़ खां ज़मीन वधीक बहरिया टाउन खे ॾिनी अथनि, डिफेंस सिटी खे ॾिनी अथनि। ग़रीबनि खे त घर ठाराए न अथनि। जीअं त नाज़रीन हीअ हुयो रियाज़ चांडियो साहिब जन सां ॻाल्हि ॿोल थी। कैमरामैन राजा शजराबाद सां गॾु मुसर हुसैन, मेहरान TV न्यूज़ गाजी खुवाड़।